जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज जो 138वां जन्मोत्सव ॾाढे ही धूमधाम सां मनायो वियो आहे। इहो भारत में ही न अभी तो पूरे वर्ल्ड जे अंदरि जिते किथे भॻवान श्री झूलेलाल साईं जा मंदिर या श्री अमरापुर दरबार डेबी इत्यादि थियल आहिनि, उन्हनि सभिनी जॻहियुनि ते सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज जो जन्मोत्सव ॾाढी धाम धूम सां मनायो वियो आहे। इन जन्मोत्सव ते अनेकों प्रकार जा कार्यक्रम कया विया, जीअं भंडारनि जो आयोजन थियो, रक्तदान शिविर जो आयोजन थियो, तंहिंजे अलावा ग़रीबनि खे ज़रूरतमंदनि खे दान इत्यादि भी कयो वियो। जंहिंजी जहिड़ी इच्छा उन्हनि हिसाब सां सतगुरु स्वामी महाराज जो जन्मोत्सव पंहिंजी यथाकथा शक्ति अनुसार मल्हाया आहिनि। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जयपुर शहर जे कई झूलेलाल मंदिरनि में भी सतगुरु स्वामी महाराज जन्मोत्सव मनायो वियो। तंहिंजे उपलक्ष्य में चालीहे जो भी पाठ कयो वियो। 40 ॾींहंनि ताणी लगातार दरबार जा अनुयायी आहिनि, उन्हनि विर्त इत्यादि कया, चालीहो मल्हाया आहिनि सतगुरु स्वामी जो। श्री अमरापुर दरबार जयपुर जी ॻाल्हि करूं त प्रकटोत्सव जे उपलक्ष्य में सुबुह जो 5 लॻे सतगुरु महाराज संत शिरोमणि जो दुग्ध अभिषेक कयो वियो। तंहिंजे अलावा मंत्रोच्चारण सां गॾु उन्हनि जी स्तुति गाई वई ऐं उन्हनि जे लाइ महाआरती भी कई वई। इन अलावा 138 किलो लॾुनि जो भोग भी लॻायो वियो। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे वीडियो माध्यम सां ॾेखारियूं पिया कि केतिरे न हर्षोल्लास सां गॾु सतगुरु महाराज जो जन्मोत्सव मनायो वियो आहे। ऐं इहो जन्मोत्सव हज़ारे न अभी तो लाखनि सिंधियुनि मिली करे मनायो आहे। हर अमरापुर जिते जिते अमरापुर जी स्थापना होते, तंहिंजे अलावा भगवान श्री झूलेलाल जा मंदिर आहिनि, उन्हनि जे अंदरि भी सतगुरु महाराज जो जन्मोत्सव ॾाढी धूमधाम सां मनायो वियो आहे। असां सिंधी समाचार राजस्थान जी समस्त टीम जी तरफ़ां श्री अमरापुर जी संत मंडली के एवं समस्त सिंधी समाज के सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज जे जन्मोत्सव ते लख लख करोड़ करोड़ वाधायूं था ॾियूं। तव्हां सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि सतगुरु महाराज जे प्रकटोत्सव जी। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।